नाज़रीन मां मौजूद आहियां सकन शहर के अहम चौराहे काजी सरफराज मेमन चौक से, जिते अवामी वर्कर्स पार्टी पारां सिंध जूं ज़मीनूं धारियनि तोड़े मुख़्तलिफ़ विफ़ाक़ी इदारनि ऐं फ़ौजी इदारनि के हवाले कयूं पियूं वञनि। उन जे ख़िलाफ़ इन्हनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। अचो त इन्हनि अॻवाननि खां पुछूं था त वधीक इन बारे में छा था चवनि। असां अॼु अवामी वर्कर्स पार्टी ऐं सिंध आरीपोरियत कमेटी जे तरफ़ां सकरंड में सख़्तु एहतिजाजी आहियूं त हीअ जेको 52,317 एकड़ ज़मीन आहे, उहा ज़मीन अस्करी ऐं कारपोरेट इदारनि खे विकिरो करणु बंदि कई वञे। छाकाणि त जेको ज़िया जो कानून हो ज़रई ज़मीन ऐं ज़रई सुधारनि ते जेका पाबंदी हई वई उहा ख़तमु कई वञे। छाकाणि त हींअर ॻोठनि जे अंदरि तक़रीबन जेका आबादी आहे उहा बेज़मीन आहे। माण्हू सिंध जी आबादी टोटल आबादीअ मां अधु आबादी गुरबत खां बि हेठि शिकार आहे। त उन्हनि जे गुरबत ऐं बदहालीअ जो वॾे में वॾो कारण बेरोज़गारी आहे, बदहाली आहे। उनखे रोकण जे लाइ हिते न का सनअत आहे, न को ॿियो हुनुरु आहे, न जदीद को कारोबार या को हुनुरु आहे। वाहिद ई सहारो ज़मीन आहे। तंहिंजे करे असीं हुकूमत खां इहो मुतालबो था कयूं त तव्हां इहा ज़मीन ॿाहिरिनि परॾेही ऐं ॾेई मल्टीनेशनल कंपनियुनि खे ॾियण जे बजाए हितां बेज़मीन हारियुनि खे ॾियो। छाकाणि त इहा ज़मीन हारियुनि खे मिलंदी, तव्हांजे माण्हुनि खे मिलंदी त उन्हनि जे जीअण जो हक़ु महफ़ूज़ रहंदो। कंपनियुनि खे ॾिनी वई आहे। असां अवामी वर्कर्स पार्टी उनजी सख़्तु मुखालफ़त करे थी ऐं हुकूमत खां इहा घुर करे थी त इहा ज़मीन बेज़मीन हारियुनि में ॾिनी वञे। सिंध जे माण्हुनि खे रहण जे लाइ प्लाट कोन्हे। अक्सरियत ग़रीब माण्हू हिकु वेले जी, ॿ वेला न, हिकु वेले जी मानी खाइण लाइ परेशान आहे। एतिरी हिते कारी बुख काहे पई आहे। ऐं उहा ज़मीन जेका जंहिं ते पहिरियों हक़ु हारीअ जो आहे, जेको हर थो हलाए, उन खे ॾियण बजाए अस्करी क़ुवतुनि खे ॾिनी पई वञे, कंपनियुनि खे ॾिनी पई वञे। असांजी हुकूमत खां इहा घुर आहे त हिकु त हिते सिंध जे अंदरि जेको कलर जो ब्लैक ते विकिरो थिए थो, इन खे बि फौरी बंदि कयो वञे। ऐं ॿिज जेको 2 नंबर हिते विकिरो कयो पियो वञे, पेस्टिसाइड जेके दवाऊं आहिनि उहे 2 नंबर न बल्कि 3 नंबर विकिरो कयो पियो वञनि। ऐं कलर खे हिकु पथर खे रंग ॾेई कलर में आबादगारनि जे मथे ते ठोकियो पियो वञे। वॾियूं जागीरूं, वॾियुनि जागीरुनि जा मालिक, उन्हनि खे कमंद जो हिकिड़ो अघु ॾिनो थो वञे ऐं जो कणिक जो हिकिड़ो अघु ॾिनो थो वञे, सारियुनि जो हिकिड़ो अघु ॾिनो थो वञे। ऐं जेके विचोलो तबिको आहे ऐं हेठियों जेको हारी आहे, ग़रीब आहे ऐं जेको आबादगार आहे, उन खे तमामु रेट मारे ॾिनो थो वञे। असांजे हुकूमत खां इहो मुतालबो आहे त तव्हां थोरी अखि पटियो ऐं जेके ब्लैक ते विकिरो कंदड़ जेके सेठिया आहिनि, जेके पेढी मालिक आहिनि, जेके कारखानेदार आहिनि, जेके मिलनि जा मालिक आहिनि, उन्हनि ते जेको पंहिंजी जेको सो मॉनिटरिंग कनि ऐं उहो अघु जेको आहे सो सभिनी खे बराबरि जो ॾिनो वञे। ऐं जंहिं ग़रीब खे घर न आहे उनखे रजिस्टर करे जेको सो प्लाट ॾिनो वञे। ऐं उनखे जेके ॿोॾ मुतासिर आहिनि सिंध जे अंदरि हिन वक़्तु हेॾी वॾी 2 ॿोॾूं अची चुकियूं आहिनि, कोरोना अची चुकी आहे, माण्हुनि में सहप न आहे घर ठाहिराइण जी, उन्हनि खे घर ठाहिराइण लाइ मुआवज़ो ॾिनो वञे। नाज़रीन तव्हां ॻाल्हियूं ॿुधियो अवामी वर्कर्स पार्टी जे अॻवाननि जूं, जिन सिंध जूं ज़मीनूं धारनि जे हवाले ऐं मुख़्तलिफ़ इदारनि जे हवाले करण जे ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। हिननि जो चवणु त सिंध जूं ज़मीनूं बेज़मीन हारियुनि खे ॾिनियूं वञनि बजाए जो कंहिं इदारनि खे ॾिनियूं वञनि। कैमरामैन ग़ुलाम नबी मल्ला सां गॾु काज़ी जावेद सनाई, इबरत न्यूज़ सकरंड।